मज़मून आहे मुहब वतन साथी हसन अली बपर। लेखक आहे फ़हीम नुनारी। जदोजहद, ईमानदारी ऐं बेमिसाल क़ुर्बानी जो निशान हसन अली बपर सिंध जे उन मुहबतन अॻवाननि मां हो जंहिंजो जनमु हिकु ग़रीब ऐं पोरियत घराणे में थियो, पर संदसि सोच, शऊर ऐं हौसलो सदाईं अमीर रहियो। ज़िंदगीअ जी शुरूआति खां ई हू मज़लूम ऐं दॿायल तबिके जे तकलीफ़ुनि खां वाक़ुफ़ु हो। तंहिं करे हिन पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध, सिंधी क़ौम ऐं पोरियत इंसाननि जे बहितर मुस्तक़बिल लाइ वक़ुफ़ करे छॾी। संदसि सियासी सफ़र जी शुरूआति जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन मां थी, जिते हिन नौजवानी में ई क़ौम परस्ती, शऊर ऐं मुज़ाहिमत जा सबक़ सिखिया। थोरे ई अरसे में हिन महसूसु कयो त रुॻो शागिर्द सियासत काफ़ी न आहे। तंहिं करे हू रसूल बख़्श पलीजे साहिब जी अॻवानी हेठि अवामी तहरीक में शामिल थियो ऐं पंहिंजी आख़िरी साह ताईं अवामी तहरीक सां वाबस्ता रहियो। 1983 ऐं 1986 जे MRD तहरीक वक़्तु हिन आमरियत ख़िलाफ़ जदोजहद में सरगर्म किरदारु अदा कयो, जंहिंजे नतीजे में खेसि जेल जूं सख़्तियूं बि सहणियूं पयूं, पर हिन कॾहिं बि पंहिंजे मौक़िफ़ तां हथु न खयो। हसन अली बपर रसूल बख़्श पलीजे जो चीफ सिक्योरिटी गार्ड बि रहियो। उहा ज़िम्मेदारी हिन निहायत ईमानदारी, बहादुरी ऐं ख़बरदारी सां निभाई। हिन सिर्फ़ु सिक्योरिटी जा फ़राइज़ अदा न कया, पर साॻे वक़्तु सियासी शऊर जे वाध वेझ लाइ बि ॾींहुं राति कमु कयो। ख़ासि करे उत्तर सिंध जे हारियुनि, पोरियतनि ऐं आम माण्हुनि में सियासी सुजाॻी पैदा करण लाइ संदसि ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। सिंधियाणी तहरीक जी अॻवान सिंधू बपर संदसि बहादुर ऐं जदोजहद कंदड़ न्याणी आहे, जेका अॼु बि पीउ जे वाट ते हलंदे सिंध जे हक़नि लाइ जदोजहद करे रही आहे। उहा संदसि तरबियत, फ़िक्र ऐं क़ुर्बानीनि जो नतीजो आहे। असांजो हसन अली सां अवामी तहरीक में डिघो साथ रहियो। मूं खेसि वेझो ॾिठो, परखियो ऐं सम्झो। हू निहायत ईमानदार, बेख़ौफ़, उसूलनि जो पाबंद सियासी कारकुन हो। हिन कॾहिं बि ज़ाती मुफ़ाद खे क़ौमी मुफ़ाद ते तरजीह न ॾिनी। हसन अली जहिड़ा माण्हू क़ौमुनि जी तारीख़ में चिराग वांगुरु हूंदा आहिनि, जेके पाण ॿरी ॿियनि लाइ रोशनी छॾींदा आहिनि। आवाज़ ऐं तरतीब शफ़ीक़ कांदड़ो।